15 पाकिस्तान मुल्क अंदर टारगेट किलिंग के वाक़िअनि में भारत के मुलविस करार ॾींदे सबूत पेश करे छॾिया। भारतीय दहशतगर्द टोलो संदन मददगार गिरफ्तार। परदेस सेक्रेटरी साइरस सजाद काज़ी जो चवण आहे त सियालकोट में शाहिद लतीफ जी मस्जिद ॿाहिरां क़त्ल में भारतीय एजेंट मुलविस आहिनि। भारतीय एजेंट योगेश भाड़े जे क़ातिल ज़रिए शाहिद लतीफ के क़त्ल कयो। रावलाकोट में भी भारतीय एजेंट्स एक शहरी के क़त्ल कयो। भारत पाकिस्तान की धरती ते शहर के क़त्ल में मुलविस आहे। भारतीय एजेंटन कातिलन जूं ख़िदमतूं सोशल मीडिया ज़रिए हासिल कयो। भारतीय एजेंटन जे पाकिस्तानी शहरनि के क़त्ल में मुलविस हुअण जूं शाहिदियूं हथ कई वियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट वेट के निशान बाबत तफसीली फैसलो जारी कंदे चयो आहे त पेशावर हाई कोर्ट पंहिंजा अख्तियार उरहांगिया। इलेक्शन कमीशन के अख्तियार में मुदाखलत कई। हाई कोर्ट के इलेक्शन कमीशन के फैसले के गैर कानूनी करार ॾियण जा अख्तियार नाहिनि। पेशावर हाई कोर्ट पंहिंजे फैसले में इलेक्शन कमीशन के रुगो सर्टिफिकेट जारी करण ताईं महदूद कयो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त शींहं जो रस्तो रोकण लाइ पीटीआई जा वोटर तीर खे वोट ॾियनि। कहिड़ा बि सबब आहिनि जो शींहं पाण शिकार करण लाइ तयारी नाहे। शींहं चवे थो त हुन लाइ को ॿियो शिकार करे पोइ बादशाह ॿाहिरि ईंदो। चौथो भेरो वज़ीर आज़म जे ख़्वाहिशमंद वटि अवामी मंशूरी नाहे। पीपीए खे मैदान खां ॿाहिरि करार ॾींदड़ रुगो पीपल्स पार्टी करे रहिया आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त सियासी कैदी आज़ाद करण जी ॻाल्हि कंदड़ खे ज़ाती जेल ख़त्म करण जो बि ऐलान करणु घुर्जे। ख़ानगी जेलनि में ॿारनि ऐं ॿियनि माण्हुनि मथां तशद्दुद करे कैद रखियो वेंदो आहे। नवाज़ शरीफ जी कामयाबियुनि खां पोइ मुस्लिम लीग नून ख़िलाफ़ साज़िशूं शुरू थियूं। पीटीआई जे धरणनि सबब चीनी सदर पाकिस्तान जो दौरो मुलतवी कयो। क़ौम ऐं लीडरी चैलेंजिस जो मुक़ाबिलो कंदा आहिनि। पंजाब के नवाज शरीफ मथा तनकीद पसंदी नाहे। सरकारी उहिदो न हुअण बावजूद मूंखे नाहिल करार ॾिनो वियो। भली मुंहिंजी हयाती हली वञे पर पंहिंजे वालद जो साथ न छॾींदसि। मुस्लिम लीग नून खां सवाइ ॿी कंहिं बि पार्टी तरक़ियाती कम न आहिनि कराया। मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़। इलेक्शन कमीशन तरफा आम चूंडुनि लाइ तैयारियूं आख़िरी मरहलनि में दाख़िल। क़ौमी ऐं सूबाई असेंबली जे 250 खां वधीक तकनि जे बैलेट पेपरनि जी छपाई मुकमल। आम चूंडुनि लाइ क़तई पोलिंग स्कीम तयार। सॼे मुल्क में 92,353 पोलिंग स्टेशन्स क़ाइम कई वेंदियूं। सिंध के निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर चयो आहे त सिंध में मुकमल तौर आज़ाद ऐं शफ़ाफ इलेक्शन थींदी। आम चूंडुनि दौरान कंहिंखे बि ज़ाब्तनि क़ाइदनि जी भञकड़ी जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सिक्योरिटी जा फूल प्रूफ इंतज़ाम कया विया आहिनि। अमन अमान जी सूरतहाल हर क़ीमत ते यकीनी बणाई वेंदी। सुतसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जो चवण आहे त मुल्क पार्लियामानी जमहूरी निज़ाम तहत ई हलंदो। सभिनी खे इत्फ़ाक़ आहे पार्लियामानी निज़ाम में कानून साज़ी करे बहितरी आणे सघे थी। अवाम वोट अख्तियार करणु हुननि जो हुजे त पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खे जवाबदार बणाइनि। जमहूरी निज़ाम में बहितरी लाइ क़दम खणी सघजनि था। रियासती अमलदारी ज़रिए सोशल मीडिया ते हलंदड़ बेबुनियाद वावेला जो मुक़ाबिलो कयो पियो वञे। PS 16 कंबर ते आज़ाद उम्मीदवार रांजन अली चांडियो खे मुखालफ़नि जूं धमकियूं। जागीर वारे इलाइक़े में चूंड मुहिम बंदि। संदसि चवण आहे त बरसाती बोर दौरान इमदादी कार्रवाइनि सबब अवाम खे भरपूर मोट ॾिनी आहे। जागीर वारे इलाइक़े में बाज़रनि धमकियूं ॾिनियूं ऐं पोस्टर फाड़े छॾिया आहिनि। मुखालफ़नि जी धमकियुनि सबब चूंड मुहिम ई बंदि करे छॾी आहे। अख़्तियारनि खे नोटिस वठी तहफ़ुज़ फ़राहम करणु घुर्जे। कि ये चूंड शफाफ होंगी क्योंकि मैं पहले भी बोल चुकी हूँ कि लग रहा है कि मुकाबला मेरा कोई कैंडिडेट से नहीं है, यहाँ की इंतज़ामिया के साथ है। मैं सिर्फ आई हूँ और यहाँ पर आकर ये हालात देख के मेरे 14 तबक रोशन हो गए हैं। हुक्मरान हुकूमत करते हैं कि उनको इंसान समझ लें। 15 साल एक मैं तो कह रही हूँ कि मैंने आंखों से मोंजो दौड़ो देखा है। एने 210 ते GD उम्मीदवार सायरा बानू चयो आहे त खेसि नथो लॻे त चूंडूं शफ़ाफ थींदियूं। ईअं थो लॻे त संदसि मुक़ाबिलो कंहिं उम्मीदवार न पर इंतज़ामिया सां आहे। पुलिस समेत हर हंधि पंहिंजा माण्हू भर्ती कराए छॾिया अथनि। जेकी मुलाज़िम बणिजी कमु कंदा त साफ़ शफ़ाफ इलेक्शन किथे थींदी। सानगढ़ ज़िले जूं हालतूं ॾिसी हू हैरान थी वई आहे। हुन अखियुनि सां मुहंडो दड़ो ॾिठो आहे।
घोट खे गोली हणो, माण्हुनि खे इंसान त समझो। हिक घर में 4 कैंसर, कारे कामण ऐं टीबी जा मरीज़ आहिनि। उन्हनि खां केरु वोट घुरे? हिते त को कमी नाहे थियो। इस्लामाबाद हाईकोर्ट पीटीआई बानी बुशरा बीबी जी इद्दत निकाह केस जे ट्रायल ख़िलाफ़ मनानामे में 31 जनवरी ताईं वाद करे छॾी। अदालत तरफ़ां ट्रायल कोर्ट खे शाहिदनि जा बयान कलमबंद न करण जी हिदायत। सिंध हाई कोर्ट तरफ़ां गुम थियल माण्हुनि जे वारसनि खे मुआवज़ो अदा करण जो हुकुम। गुम थियल माण्हुनि बाबति ॼाण हासिल करण लाइ जेल अख़्तियार में ॿियनि हंधनि तां बि ॼाण हासिल करण जी हिदायत। घरू ऐं बचाव वारे सेक्रेटरी ऐं ॿियनि खे 28 फेबरवरी ते रिपोर्ट ॾियण जो हुकुम। गज़ा में इसराइली फ़ौज जी बमबारी जे नतीजे में वधीक 210 फ़लस्तीनी शहीद ऐं 386 ज़ख़्मी। शहीदनि जो मजमूई अंग 25,700 थी वियो। 63,740 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। कराची में सिक्योरिटी फोर्सेस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि ॾी वॾी कामयाबी। टीटीबी जा 17 दहशतगर्द गिरफ़्तार। सिक्योरिटी फोर्सेस कार्रवाई में अहम कमांडर समेत 17 दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे वरितो। अख़्तियारनि जो चवणु आहे त टीटीबी जा दहशतगर्द कराची में दहशतगर्दी जी कार्रवाई जी रिथाबंदी करे रहिया हुआ। दहशतगर्द टारगेट किलिंग ऐं भताखोरी समेत संगीन ॾोहनि में कानून लागू कंदड़ इदारनि खे घुरिबल हुआ। ओबावड़े जे रोंती वारे कचे मां अगवा थियल 3 पुलिस एहलकार राजूनी कोशिशुनि खां पोइ बाज़िया। बाकर लोहार, ज़ुल्फ़कार नाइच ऐं बिलाल जट आज़ाद थी घर पहुची विया। वारसनि में ख़ुशीअ जी लहर। ओबावड़े मां अगवा थियल प्राइमरी उस्ताद अब्दुल गनी पंवर बाज़ियाब न थी सघियो। मुगवी जी बाज़ियाबी लाइ वारसनि ऐं शहरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। अॻवान जो चवणु आहे त पुलिस अब्दुल गनी पंवर जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम न खंया आहिनि। जामशोरे में बदअमनी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ धुरियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। इंडस हाईवे ते धरणो, ट्रैफ़िक मुअत्तल। अॻवान जो चवणु आहे त वधंदड़ बदअमनी सां शहरी गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारजिवल नौजवान जे वारसनि जो सिजावल में एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त हैदराबाद पुलिस सिजावल पुलिस जी मदद सां जाली मुक़ाबले में क़त्ल कयो। मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे साणनि इंसाफ़ खे वञे। टंडे आदम में धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल, एहतिजाजी रैली ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त पुलिस विच शहर मां लॻल धाड़े जे जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। मुशर्रफ फिरोज जे ख़ानगी सेंटर में मुबैना गफ़लत सबब गोहरारी औरत ताज़े ॼावल ॿाड़े समेत फौत। वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। लाश अस्पताल अॻियां रखी धरणो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में 7 ॼणा फौत। तलहार वेझो रोड हादसे जे नतीजे में 3 ॼणा फौत। काज़ी अहमद वेझो शहीद। बेनज़ीर यूनिवर्सिटी जी पॉइंट बस ऐं वैन में टक्कर। औरत समेत 3 ॼणा फौत। 15 खां वधीक ज़ख़्मी। बबरलोए भरिसां कोच कल्टी थियण सबब औरत फौत, 8 माण्हू ज़ख़्मी। ऐं पहिरीं सिंध प्रीमियर लीग कराची में शुरू। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी तरफ़ां इफ़्तिताही मैच में कराची गाज़ीज़ ऐं हैदराबाद बहादुर्स आमूं साम्हूं।